रोजो अतर उन जी पाक मज़ार बगदाद जे पाक सरजमीन ते आ मुझे दिलवर नबी पाक अलैहिस्सलाम जा गुलाम हजरत मालिक बिन दीनार नफ्स जे मुकाबले में मुजाहिदो करे रहे हुआ अल्लाह वारन जो छा तौर तरीको कार आए मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जा गुलाम नफ्स चयो त गाल बुध ए मालिक बिन दीनार मुद्दत गुजरी वही साल गुजरी व्या तो मुके लज़्ज़त का महरूम रखियो वा थदे पानी काम तो मुखे महरूम रखियो वा का लज़्ज़त वारी शे कदे मु चखी काने का लेकिन आऊं भी अल्लाह जो खलको आया खुदा मुखे भी खलको वा मुझे हालत रहम कर अल्लाह जे वली जे कर खबर छा कया चई त मुजी दिल थी जे ताजी ताजी खजूर लथिया खजूर मुके खारा ताजी ताजी खजूर लथिया डाडा डंगल हन पिया मुजी दिल थी जे त मुखे अज खजूर खणी खारा 30-35 साल तो मुखे रात दी रोजे में रखियो आ आई बगैर लज़्ज़त जे तो मुखे सुकल टुकर पुसाए खाराया है हाने मेहरबानी कर अज त मुजी खणी गाल मन अज खणी मुखे एकड़ो पाखन खजूर जो खणी खारे उन चयो गाल बुध खजूर खाराइंदस पर 50 नफल पढ़ पो 50 नफल पढ़ वो खाराइंदस वर्तई नफलन में 50 नफल जन पूरा थियन साईं 50 नफल पूरा थी विया ते त कुरान जो खत्मो भी पढ़ कुरान पाक जो खत्मो भी पढ़ाई ते त हाने त इयो भी शर्त पूरो थियो चई त 10 रोजा रख चई त कबूला वरी 10 रोजा रखे 10 रोजा जमल पूरा था अल्लाह अकबर हाने चई त मुते मेहरबानी कर हाने भला मुझे हालत राम कर चई त हा पर गाल बुध हाने तोखे मां खाराया तो ठीक आ हल बाजार में आयो अल्लाह जे कामिल वली पाक खजूर जो वरतो नफ्स डाडो खुश थियो त साल गुजरी विया कॾहिं बि लज़्ज़त जी शे न खादिया अज मुके तलब थिया अज मुजो रूह खुश थींदो अज मां खाई धो तो कया अल्लाह अकबर खजूर अल्लाह जे वली वरती ऐं चई त गाल बुध कॾहिं इते मूर मथा ताम न खादो मानू छा चवंदा अज मालिक बिन दीनार के रोजो कोने सल्ले अला मोहम्मद या रब सल्ले अला करीमना अज मानू छा चवंदा हले त मस्जिद में तोखे खाराया वयो का महले में बगदाद के इलाके का बाहर निकतो वनी का इलाके में दिठाई न बडो इकड़ो नंढो गोठा वस्तिया उन वस्ती में मस्जिद कच्ची बेचारी मस्जिद उन मस्जिद में अंदर घुसी वयो आई वनी चई त हाने ठीक आ आयो आ तोके खाराया तो वरी इते 10 नफल पढ़ वरी 10 नफल पढ़ाईस हाने छा कई पाण वेठो दस्तरखान लगाए खजूर अग्या कई जिनमल खजूर जो ककड़ियों कडी आई खाण जो इरादे सा वेठो अञा हथ में करे आई लुक में जे तरफ रुख रखे त नंढो हिकड़ो छोकरो दरवाजे ते आयो उन वठी रड़ियूं कयूं अरे वारो कयो असां जे न मुसलमानन जे मस्जिद में अज यहूदी आयो आ वठी रड़ियूं कई इन वा खजूर वापस कई दिसा त छा मामलो आ छोरो भुलजी पियो आ मुके सुञाणे न तो वठी दाऊं कई अरे बाबा अचो ए गोठाणो असां जे मस्जिद में अंदर गैर मुस्लिम यहूदी आयो आ अल्लाह अकबर ओचतो ओ
जेमल यो आवाज बस्ती जे गोठ वारन जे कन्नन ते पयो ओए पंजे घरन मां बाहर निकरी आया गैर मुस्लिम असा जे मस्जिद में किए आयो जेमल मस्जिद जे दरवाजे ते आया ॾिठो त सुभान अल्लाह चोडी जे चंड वांगे चेहरो वली जो चमकी रहियो आ अल्लाह जे वली जी कदमन ते किरिया अची अर्ज कयो त साईं माफी भी मिले असा जे बच्चे के भी माफ कर वो भुलजी पियो आ उन गलत लौज चयान अल्लाह असा ते राजी थियो आ जो अमा जेड़ो वली असा जे मस्जिद में आयो आ रब करीम वडो कर्म असा ते कयो आ अल्लाह जे वली चयो त माफी ता है पर बुधायो त मुके छोकरे छो चयो माफी त मां जान तो पर बुधायो त छोकरे के केड़ो शक पियो इनके केड़ी निशानी मिली त मां यहूदी आया उन गोठ वारन चयो केड़ो ज़मानो भलो हुयो वो केड़ो वक्त अजीब वक्त हुयो अल्लाह अकबर अवाम वारा मानू भी इहे हुंदा हा उन बस्ती जे गोठ वारा चवण लगा त हुजूर इन जे करे इहो भुलजी पियो ही जेको असांजो शहर आ ही जेको असांजो गोठ आ ही जेका बस्ती आ ये मानू सजी उम्र रोजू रखंदा आहिनि उन्हनि घरनि में इहो ॿार ॼमियो आहे वॾो थियो आहे उन वॾनि माण्हुनि खे ॾींहं जो खाईंदे पीअंदे न ॾिठो आहे इन जे करे अमां ते जो नज़र पई खाए थो इन जे करे चई जे मुस्लमान हुजे हा त कोन खाया मुस्लमान हुजे हा त न खाया इन जे करे ही यहूदिया जो ही ॾींहं जो खजूर तो खाए हालांकि अल्लाह जे वली खादी कान खजूर खे वेड़े रखे ऐं उन्हनि खां मोकिलाए रवानो थियो खाधई कान का रस्ते में जेमल आयो त नफ़्स खे चई त ॻाल्हि ॿुध अञा खाइण जो इरादो कयो आहे त यहूदी थियो ई जे खाई हा त अञा अलाए केड़ी तो ते फतवा लॻया इन जे करे खाइण जी पचरई छॾ वरी सॼी उम्र वरी एड़ी शे वरी उन नफ्स जे चवण ते अल्लाह जे वली न खाधी त भा ओ एड़ा दरवेश जेके नफ्स जे मुकाबले में रहंदा आहिनि ओ उन्हनि सां रब राज़ी थींदो आ उन्हनि खे विलायत अता थींदी आ उहे कलंदर बनबा आहिनि उहे भेटाई बनबा आहिनि उहे फरीद बनबा आहिनि उहे दाता गंज बख्श बनबा आहिनि उहा मुहिद्दीन चिश्ती अजमेरी बनबो आहे उहो गौसल वारा अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा जवान पैदा थींदा आहिनि उहे आम तबको कोन्हे भले आयूं मावरियूं संजियूं सालिहन महशर जे मैदान में तिन खे ॾाज मिलन ॿिन वेचारनि उजागा अजाया